वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जी सदारत है टैक्स सुधारन उगाड़ण में इजाफे ऐं मशक़ जी डिजिटलाइज़ेशन बाबत आला सतही इजलास थियो आहे। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ के एफपीआर में डिजिटलाइज़ेशन बाबत आगाही ॾिनी वई ऐं टैक्स उगाड़ण में इजाफे के हवाले सां थियल भराई बाबत आगाह कयो वियो। वज़ीर-आज़म के टैक्स उगाड़ियूं वधाइण के हवाले सां थोड़ी ऐं विचोले मुद्दे वारे प्लान ऐं मशक़ जे पहलू चेंजी डिजिटलाइज़ेशन ऐं ऑटोमेशन सां टैक्स उगाड़ियूं वधण बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ जो एफपीआर मुल्की मैशत जो अहम तरीन फीथो है। हुकूमत एफपीआर GHR की तरक्की और डिजिटलाइज़ेशन लाइ समूरा वसीला मुहैया कंदी। टैक्स न ॾींदड़ ऐं संदन मदद कंदड़ का हिसाब वरितो वेंदो। वज़ीर-आज़म चयो त बजट की तैयारी दौरान वाज़ेह हिदायतूं ॾिनियूं त अशराफिया के टैक्स ॾियणो पवंदो। हुकूमत हाणोकी बजट में ग़रीब ऐं विचोले तबके ते घटि खां घटि टैक्स लगायो है। वज़ीर-आज़म शहबाज शरीफ चयो त पहिरीं तरजीह टैक्स चर घटाइण ऐं टैक्स ॾींदड़ जो अंग वधाइण आहे। तरजीह बुनियादनि ते टैक्स निज़ाम जे मुकमल डिजिटलाइज़ेशन करे रहिया आहियूं। हुन चयो त अफ़रादी क़ुव्वत जी संघ में भी तरजीह बुनियादनि ते इज़ाफ़ो करे रहिया आहियूं। टैक्स ॾींदड़ जे घरबातियुनि खे जल्द टैक्स नेट में आर्डर लाइ कदम खणी रहिया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब जो चवणु आहे त पघारदार तबके ते टैक्स लॻाइण खां सवाइ अॻिते नथा वधी सघूं। रिटेलर्स के टैक्स नेट में आर्डर बस ज़रूरी है जीअं पार विराई सघिजे। इस्लामाबाद में नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब ॿियनि अमलदार सां गॾु पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कई, जंहिं दौरान सहाफ़ियुनि बजट में पघारदार तबके ते टैक्स लॻाइण ख़िलाफ़ एहतजाज पिणु कयो। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब जो चवणु हो त टैक्स बेस वधाइण अणटर आहे। मुख़्तलिफ़ इदारनि जे निज़ाम खे बहितर करणो पवंदो। मईशत में एफपीआर जी डिजिटलाइज़ेशन ते कमु थी रहियो आहे। प्रोग्रेसिव टैक्स सरहदी वारनि ते लॻायो वेंदो। हुन चयो त 2 खां 3 साल टैक्स बेस जीअं जो तीअं अॻिते वधाईंदासीं। पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी खे लागू कयो वेंदो। 3 सालनि में टैक्स टू GDP के 13% ताईं खणी वञिणो आहे। संदसि चवणु हो त टैक्स कानून पूरी तरह लागू नाहिनि थिया। नॉन फाइलर्स जी कारोबारी ट्रांसेक्शन ते टैक्स में इज़ाफ़ो कयो वियो आहे। नॉन फाइलर्स लाइ टैक्स की शरह 45% ताईं खणी विया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मूजिबि पघारदार तबके ते टैक्स लॻाइण खां सवाइ अॻिते नथा वधी सघूं। पघारदार तबके के टैक्स रेट में आर्डर ज़रूरी है। एफपीआर मां मुदाख़लत ख़त्म कंदासीं। हुन चयो त अण रजिस्टर्ड मैशत जो ख़ात्मो करणो आहे। 31,000 रिटेलर्स रजिस्टर थी चुका आहिनि। रिटेलर्स के टैक्स रेट में आर्डर ज़रूरी है त जीअं पार विराई सघिजे। अप्रैल में रिटेलर्स के पाणमुरादो रजिस्टर थियण जो चयो आहे। हलंदड़ साल जुलाई का रिटेलर्स ते टैक्स लागू थी वेंदो। मोहम्मद रग़सेब चयो त फिक्स्ड टैक्स के मरहलेवार ॾिसी रहिया आहियूं। कैश ट्रांसेक्शन ख़त्म करे डॉक्यूमेंट ॾांहुं वधी रहिया आहियूं। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी शोबे में नौजवाननि खे सहूलियतूं फ़राहम कंदासीं। IT जे एक्सपोर्ट 3.5 अरब डॉलर्स आहे। नाणे वारे वज़ीर मुस्तफ़ा शुजाउर रहमान नए माली साल 2024-25 लाइ पंजाब जी 5,446 अरब रुपए की बजट पेश करे छॾी आहे। पघारनि में 20 खां 25% ऐं पेंशन में 15% वाध थींदी। पंजाब असेंबली जो इजलास स्पीकर मलिक अहमद ख़ान जी सदारत हेठि थियो। उन मौक़े ते वॾे वज़ीर मरियम नवाज़ असेंबली में मौजूद हुई। पंजाब जी नाणे वारे वज़ीर मुस्तफ़ा शुजाउर रहमान बजट तकरीब में दावा कई है तो पहिरीं सरकारी टैक्स फ्री बजट पेश कई वई है, जॾहिं त हुकूमती ख़र्चनि में नुमाया घटिताई आणे रहिया आहियूं। पंजाब जी नाणे वारे वज़ीर चयो त महांगाई सबबि पघारदार तबको सख़्त मुतासिर है। ग्रेड 1 खां 16 ताईं जे मुलाज़िमनि जी पघारनि में 25% ऐं पेंशन में 15% वाध जो फ़ैसिलो कयो आहे। घटि में घटि उजरत 32,000 मां वधाए 37,000 करण जी तजवीज़ कई वई आहे। नाणे वारे वज़ीर चयो त पंजाब में तरक्की की शुरुआत थी चुकी है। मरियम नवाज़ 100 ॾींहनि जे मुख़्तसिर अरसे में इनकलाबी कदम खयां। मरियम नवाज़ सूबे में महांगाई जी शरह के रिकॉर्ड सतह ते घटायो। महांगाई जी शरह 11.8% ताईं पहुची वई है। पंजाब जी नाणे वारे वज़ीर चयो त मुल्क में कारोबार लाइ साज़गार माहौल पैदा कयो वियो है। डिजिटल पंजाब जो ख्वाब तेज़ीअ सां हक़ीक़त बणिजी रहियो है। पंजाब में केतिरनि हंधनि ते मुफ़्त वाईफाई की सहूलियत ॾिनी वई है। पाकिस्तान के पहिरें नवाज़ शरीफ IT सिटी जो बुनियाद लाहौर में रखियो वियो। ॾूहनि की रोकथाम लाइ स्मार्ट सेफ सिटी प्रोग्राम लाइ 3 अरब 80 करोड़ रुपया रखिया विया आहिनि। मुस्तफ़ा शुजाउर रहमान चयो त बिजली इस्तेमाल कंदड़नि के 100 यूनिट मुफ़्त सोलर फराहम कया वेंदा। घर ठाहींदड़नि के 5 मरला ताईं आसान कर्ज़ फराहम कयो वेंदो। पंजाब असेंबली के बजट इजलास दौरान हुकूमती वज़ीर और पोजिशन मेंबर हथें पइजी विया। पंजाब असेंबली में माली साल 2024-25 की बजट पेश करण दौरान
अपोजिशन मेंबरनि तरफ़ां गोड़ कयो पियो ऐं हुकूमत ख़िलाफ़ नारा लगाया पिया। अपोजिशन मेंबर स्पीकर डाइस अॻियां अची एहतजाज रिकॉर्ड करायो। मुखालिफ़ धिर जे मेंबरनि बजट जूं कॉपियूं फाड़े छॾियूं। उन दौरान कुझु हुकूमती मेंबरनि अपोजिशन मेंबरनि खे सम्झाइण विहारण जी कोशिश कई, जंहिं ते ॿिन्ही तरफ़नि खां ॾंद चक थी वई, जिस बि मेंबरनि में छिकताण थी वई। उन ई मौक़े ते पंजाब असेंबली जे सिक्योरिटी अहवाल में अची वई ऐं सूरतहाल ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई। पीपल्स पार्टी पंजाब जी बजट इजलास में अलामती तौर शिरकत कई। पार्लिमानी पार्टी जे ॿिनि मेंबरनि बजट इजलास में पार्टी जी नुमाइंदगी कई। पीपल्स पार्टी अखबार अली हैदर गिलानी जो चवणु आहे त पार्लिमानी पार्टी बजट ते सलाह न करण तां ख़दशनि जो इज़हार कयो आहे। नून लीग हारियुनि जे मसइलनि ते पीपल्स पार्टी जे कंहिं बि तजवीज़ ते अमल न कयो। पीपल्स पार्टी खे सालियानी तरक़ियाती प्रोग्राम में बि नज़रअंदाज कयो वियो। नाणेवारी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु सहाफ़ियुनि पारां एहतजाज कयो वियो। नाणेवारी वज़ीर मोहम्मद रग़सेब जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु पघारदार तबिके ते टैक्स में वॾी वाध ख़िलाफ़ सहाफ़ियुनि भी एहतजाज कयो। सहाफ़ियुनि नाणेवारी वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस शुरू थियण खां अॻु टोकन एहतजाज रिकॉर्ड करायो। सहाफ़ियुनि जो चवणु आहे त प्राइवेट सेक्टर में पघारूं वधंदियूं नाहिनि, जेतोणीकि प्राइवेट सेक्टर जे मुलाज़िमनि ते वॾो टैक्स लॻायो वियो आहे। यादि रहे त गुज़िरियल वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां नाणेवारी वज़ीर मोहम्मद रग़सेब नई माली साल 2024-25 जी बजट पेश कई हुई। अॼु नाणेवारी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रग़सेब पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कई। वफ़ाक़ी बजट पेश थियण जे ॿिए ॾींहुं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में ज़बरदस्त इज़ाफ़ो ॾिठो वियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु कारोबार जी शुरूआत खां ई ज़बरदस्त उरूज ॾिसण में आयो ऐं सो इंडेक्स में रिकॉर्ड 3410 पॉइंट जी वाध थी। स्टॉक एक्सचेंज में रिकॉर्ड वाध खां पोइ 100 इंडेक्स 7208 पॉइंट जी बुलंद तरीन सतह ते बंदि थी पियो। स्टॉक मार्केट में अॼु 65 करोड़ शेयर्स जा सौदा 3 अरब रुपयनि में तय थिया, जॾहिं त मार्केट सरमायादारी 349 अरब रुपयनि खां वधी 10,133 अरब रुपया थी वई। ॿिए पासे स्टॉक एक्सचेंज जो KNI प्री इंडेक्स 5790 पॉइंट जी वाध सां 1,25,820 पॉइंट्स ते बंदि थियो। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान मुल्की नाड़े में मटा सटा ज़ख़ीरनि जा नवां अंग कर्ज़ जारी करे छॾिया आहिनि। स्टेट बैंक मूजिबि 7 जून ते ख़तमु थींदड़ हफ़्ते में मटा सटा जा ज़ख़ीरा 9 अरब 10 करोड़ 33 लख डॉलर रहिया। स्टेट बैंक जो चवणु आहे त 7 जून ते ख़तमु थींदड़ हफ़्ते में नाड़ी मटा सटा ज़ख़ीरनि में 60 लख डॉलर जी घटिताई थी। स्टेट बैंक मूजिबि पाकिस्तान जा मजमूई नाड़ा मटा सटा ज़ख़ीरा 14 अरब 38 करोड़ 38 लख डॉलर रहिया। कमर्शियल बैंकनि वटि 5 अरब 28 करोड़ 5 लख डॉलर रहिया। सिंध जी ईंदड़ माली साल जी बजट 14 जून ते पेश कई वेंदी। सिंध असेंबली में बजट इजलास 14 जून ते टिपेरी जो 3 बजे थींदो। वॾो वज़ीर मादली शाह बजट पेश कंदो। सिंध काबीना जो इजलास 14 जून ते सुबुह जो 9 बजे तलब कयो वियो आहे, जंहिंमें बजट जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। ज़रियनि मुताबिक़ सिंध जी मजमूई बजट जो कातो 2300 अरब रुपया आहे। तरक़ियाती बजट 725 अरब खां वधीक रखण जी तजवीज़ आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सिंध जी बजट में पीपल्स पार्टी जी चूंड मंशूर ते ध्यानु ॾिनो वेंदो। साफ़ पाणी जी फराहमी वारनि मनसूबनि ते वॾी रक़म रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त 300 यूनिटनि ताईं बिजली मुफ़्त ॾियण जी तजवीज़ ते ज़ोर ॾिनो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त अवाम खे रिलीफ ॾियण लाइ बिजली जा मख़सूस यूनिट्स मुफ़्त करे सघजनि था। ज़रियनि मुताबिक़ नई तरक़ियाती स्कीमुनि बदिरां जारी तरक़ियाती मनसूबनि खे मुकमल करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप में महदूद नयूं तरक़ियाती स्कीमूं आणण जूं तजवीज़ आहिनि। सिंध जी बजट में टैक्स लॻाइण जी तजवीज़ ऐं टैक्सनि में हेराफेरी जो बि इम्कान आहे। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह जी सदारत हेठि अमन बाबति इजलास थियो, जंहिंमें एयर टेक्निक रैपिड स्प्रेड ऐं मंशियात फरोशन में मुलविस ॾोहारियुनि लाइ 4000 डिवाइसिस हासिल करण जो फ़ैसिलो कयो वियो। वॾे वज़ीर शहर जे हॉट स्पॉट इलाइक़नि में स्प्रेड ऐं मंशियात जे ॾोहनि जी रोकथाम लाइ जो टेक्निक ऐं PS इस्तेमालु करण जो फ़ैसिलो कयो आहे। वॾे वज़ीर इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस खे हिदायत कई त सकर, घोटकी, कश्मीर ऐं शिकारपुर ज़िलनि जी पुलिस खे ॾोहारियुनि, धाड़ेलनि ऐं उन जे ठिकाणनि ते नज़र रखण लाइ गुज़िरियल महीने ख़रीद कयल 14 ड्रोन्स फ़राहम कनि। वॾे वज़ीर मादली शाह चयो त ख़बर आहे त पुलिस पंहिंजे सभिनी क़ानून लागू कंदड़ इदारनि जे गॾु सरकार सां शहर में अमन अमान जी सूरतहाल ते ज़ाब्तो आणण में अॻिराई कई आहे।
जेमी स्ट्रीट क्राइम ऐं कचे इलाइक़े में अगवा ऐं भोग जे रूहनि में शामिल आहे। उन ते ज़ाब्तो ऑर्डर लाइ जदीद टेक्नोलॉजी इस्तेमालु करणु घुरिजे। अॻु में पुलिस खे सामान लाइ काफ़ी फंड ॾिना आहिनि। वॾे वज़ीर चयो त जेकॾहिं मंशियात ते ज़ाब्तो न हलंदो त कराची जी सूरतहाल ऐं मौजूदा ॾोहनि जी शुरू मां मुतमइन न थियणु घुरिजे। ईंदड़ नसल ऐं समाज मजमूई तौर ते मंशियात जो आदी थियण सां ॾोहनि इलाह क़ानूनियत खे जनम ॾींदो। कराची खे मंशियात खां पाक शहर बणाइण जो अज़्म कयो आहे। आईजी पुलिस वॾे वज़ीर खे ॿुधाए त सूबे में 574 मंशियात पोशनि जी निशानदाही कई आहे, जंहिंमां 299 खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो आहे, 5 खे ख़तमु कयो वियो आहे ऐं 270 इश्तारी आहिनि जिन खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।